सॼे मुल्क में मीसाक मुफ़ाहिमत जी ज़रूरत आहे। पार्लियामेंट में मौजूद समूरनि पार्टियुनि सां मुफ़ाहिमत जी शुरूआत कंदासीं के हिक जमायत लाइ मसइलनि जो मुक़ाबिलो करणु ॾुखियो आहे। सभु गॾिजी मसइला हल करण जी कोशिश करियूं त हाकारी नतीजा ॾेई सघजनि था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त बलूचिस्तान जी आवाम जा मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी। बलूचिस्तान हुकूमत जे वसीलनि मां आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वेंदो। नए वज़ीर आज़म की चूंड सुभाणे 11 वॻे थींदी। शहबाज शरीफ मुस्लिम लीग नून ऐं इतिहादी पार्टियुनि जो गॾियल उम्मीदवार सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां वज़ारत उज़्मा लाइ उमर अयूब उम्मीदवार नामज़द थियल। वज़ीर आज़म जी चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़नि जी छंछाण जो अमल मुकमल। शहबाज शरीफ जा क़ाइदे ऐवान लाइ नामज़दगी कागज़ मंज़ूर। उमर अयूब जा बि नामज़दगी कागज़ मंज़ूर। सदारती इलेक्शन में पीपल्स पार्टी नवाज लीग की गॾियल उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल के महमूद खान अचकज़ई में मुक़ाबिलो थींदो। सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सरबराह महमूद खान अचकज़ई के सदारती उम्मीदवार नामज़द किया वियो। सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी फॉर्म जमा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पार्टी अॻवाननि सां गॾिजी आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी फॉर्म जमा कराया। असां सदर आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी कागज़ जमा कराया आहिनि। नामज़दगी कागज़नि जी छंछाण 4 मार्च ते इस्लामाबाद में थींदी। अली अमीन गंडापुर जे ॻाल्हाइण मां लॻे थो त पार्टी जी गाइडलाइन छा आहे। MQM सां माज़ी में लाॻापा सुठा रहिया, उन्हनि खां बि वोट वठंदासीं। असांजी मकानी हुकूमत हिन वक़्त ताईं ताक़तवर आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त MQM जो मुतालबो पंजाब जी मकानी हुकूमत लाइ थी सघे थो। बिलावल भुट्टो चई चुको आहे त असांखे सिंध समेत हर हंधि चूंडुनि बाबति ख़दशा। पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन के सदर आसिफ अली ज़रदारी सां ANP खैबर पख्तूनख्वा के सदर एमल वली खान की क़यादत में वफ़द की मुलाकात। अवामी नेशनल पार्टी सदारती इलेक्शन में आसिफ अली ज़रदारी की हिमायत जो ऐलान करे छॾियो। हिमायत करण ते आसिफ अली ज़रदारी पारां ANP क़यादत जा थोरा मञिया विया। सदारती इलेक्शन में सुन्नी इतिहाद काउंसिल के उम्मीदवार महमूद खान अचकज़ई की जमायत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। महमूद खान अचकज़ई मौलाना फजल रहमान का सदर के लाइ वोट घुरी वरितो। पीपल्स पार्टी जो सरफराज बुगटी 41 वोट खणी बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। सरफराज बुगटी के वॾी वज़ारत लाइ 33 मेंबर की हिमायत घुरबल हुई। JUI ऐं नेशनल पार्टी के मेंबरनि वॾी वज़ारत की चूंड में हिस्सो न वरितो। पाकिस्तान में सियासी बेयकीनी की सूरत हाल आहे। मुफ़ाहिमत की सियासत मुल्क की ज़रूरत है। आसिफ अली ज़रदारी मुल्क के ॾुखियाईनि मां कढंदो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी जो इजलास के खिताब संदसि चवणु आहे त PP मुल्क के आइन ॾिनो, इहा ई मुल्क के ॾुखियाईनि मां कढंदी। बलोचिस्तान जी नए वॾे वज़ीर सरफराज बुगटी हलफ़ खणी वरितो। ख़ैज़ गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। हलफ़ बरदारी तक़रीब में बिलावल भुट्टो ज़रदारी जी भी शिरकत। खैबर पख्तूनख्वा के नए वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर उहिदे जो हलफ़ खणी वरितो। गवर्नर गुलाम अली पारां नए वॾे वज़ीर के हलफ़ खणायो वियो। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त सूबाई काबीना बाबति फ़ैसिलो PTI बानी कंदो। हू सूमर ते साणस मुलाक़ात कंदो। कंबर की अदालत के हुक्म ते नसीराबाद के मक़तूल उस्ताद हिदायत लोहार जो कत्ल केस दाख़िल। मक़तूल की धी ससुई लोहार की फरियाद ते 2 अणॼातल जवाबदारनि के खिलाफ FIR दाख़िल कई वई। सिंध समेत सॼे मुल्क में बलोच सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो वियो। बलोचिस्तान ऐं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, बलोची गीतनि ते झूमरियूं। बलोच सकाफ़त सां मोहब्बत जो भरपूर इज़हार। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बलोच सकाफ़ती दिहाड़े बाबति पैगाम। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोच क़ौम के सकाफ़ती दिहाड़े जूं वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो बलोच कल्चर डे पाकिस्तानियुनि के बलोच भाइरनि जूं ख़िदमतूं साराहण जो
मौक़ियो फ़राहम करे थो। अॼोको ॾींहुं पाकिस्तानियुनि खे बलोच भाइरनि सां गॾिजी जश्न मल्हाइण जो मौक़ियो फ़राहम करे थो। पीपी लाइ बलोच भाइरनि ऐं भेनरुनि सां हथ में ॾेई इहो ख़ुशी जो मौक़ियो मल्हाइण फ़ख्र जो सबबु आहे। पीपी मुल्क जे हर ख़िते जी सक़ाफ़ती सुञाणप खे अखी ॾियण ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ पुरज़म आहे। पीपी सम्झे थी त असांजी इज्तिमाही ताक़त असांजी सक़ाफ़त में लिखियलु आहे। सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 772 उर्स जूं पुॼाणी वारियूं तक़रीबूं जारी। मेले जे आख़िरी ॾिहाड़े ते वरी वज़ीर सैयद बुरादरी शाह जी मज़ार ते हाज़िरी। मलाखड़ा ग्राउंड में मंझि जा मुक़ाबला। रात शहबाज़ ऑडिटोरियम हॉल में राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वेंदी। मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतुनि खे शहबाज़ अवार्ड सां नवाज़ियो वेंदो। इटली जे सियाहनि जी मोहन जी दड़े आमद। 15 ॼणनि ते ॿधल इटली जे वफ़द पारां स्टूपा ग्रेट बाथ डीके एरिया समेत म्यूज़ियम जो दौरो। सिंधु तहज़ीब जी तारीख़ी माग खे ॾिसण जी वरी ख़्वाहिश हुई जेका अॼु पूरी थी आहे। इटली जे सियाहनि जी ॻाल्हि ॿोल।